मौलाना साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। साईं मजबूरी में जनाबती हालत में जानवर खे ज़िब करण कीअं आई। अच्छा, जनाबती हालत में कोई बंदो रात जो पंहिंजी घरवारी सां सोबत कई, घरवारी सां हक़ाइदागी कई, हाणे सुबुह सां तड़ न कयो अथई, जनाबत वारो तड़ हिन जे मथां पियो आहे। हाणे ॾिसो त हिन पासे बकरो जेको आहे मरे थो, वारो करे अथई। हाणे सूफ़ी थी करे यार न मां तकड़ में गुसुल करे अचां, गुसुल कयां, जेसिताईं गुसुल कई तेसिताईं इहे बकरो बि मथे पहुची वेंदो। त जनाबत जी हालत में बंदो मजबूरी आहे न इहा हिकिड़ी क़िस्म जी, राति जो घरवारी सां सोबत थी, सुबुह सां ख़बर न हुई त को मुंहिंजो बकरो जेको आहे मरण ते ईंदो, या मेंह मुंहिंजी का मरण ते ईंदी, या मुंहिंजो पाॾो जेको आहे उहो आख़िरी स्टेज ते पहुचंदो। त हाणे बंदा परेशान थी वेंदा, यार हाणे जनाबत जी हालत में जंहिं जानवर खे असां ज़िब कयूं था, इहो जानवर हलाल थींदो या न थींदो? साईं बिल्कुलु हलाल थींदो। इस्लाम उहो मज़हब आहे जेको हमेशह तव्हांखे आसानी ॾिए पियो। जनाबत जी हालत में मजबूरी आहे न इहा हिकिड़ी क़िस्म जी, कोई बंदो ईअं थो तड़ सां ई हमेशह जानवर खे ज़िब कंदो वञे, मजबूरी अची वई आहे। हाणे जेसिताईं तड़ कंदो तेसिताईं कुकुड़ बि प्याला करे वेंदो, बकरी बि प्याला करे वेंदी, त उनखां बहितर आहे त जनाबत जी हालत में, तड़ जी हालत में उनखे जेकॾहिं ज़िब कयो था त उहो जानवर हलाल आहे, उनखे खाइणु हिलाल आहे, हिलाल न हलाल आहे। त मसइलो अची वञे सम्झ में साईं। अहिड़ा घणा ई मसइला इंशाअल्लाह हयाती रहे। अञा हिकिड़ो साथी मूंखे वठी हले पियो मोटरसाइकिल ते, वियासीं कलंट्री ॾींहुं, पहुची करे मोटरसाइकिल खे तमामु वॾो स्पीड ॾिनई। मां चयो भाउ थोरो सब्र कर, अञा मूंखे वॾो कमु करिणो आहे, अञा दीन जो इंशाअल्लाह तमामु ठाहूको कमु करिणो आहे, तकड़ में मथे त न पहुचींदो न मूंखे। हा इंशाअल्लाह तव्हांजी दुआ खपे, ऐं तव्हांजी दुआनि सां अलावा अलाए केतिरनि ॿियुनि जूं बि दुआऊं आहिनि। त मोमिन सर जेको आहे त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकु ज़माने में अल्लाह जे नबी हिकिड़े रस्ते खां गुज़र कयो, त अबू हुरैरा रज़ियल्लाहु ताला रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ॾिसी करे वापसि घर पोइ मोटी विया। त अल्लाह जे नबी जी नज़र अबू हुरैरा ते पई, त पोइ अल्लाह जे नबी ॾिठो त अबू हुरैरा काॾे हलियो वियो। हिन पोइ अल्लाह जे नबी मुंहुं मुबारक फरमायो पासे ते, पोइ अल्लाह जे नबी मस्जिद नबी में हलिया विया। पोइ अबू हुरैरा वरी मोटी अची पोइ मस्जिद में आयो, अल्लाह जे नबी फरमायो त ए अबू हुरैरा तूं उगणे मुंहिंजे पोयां अची वरी काॾे हलियो वई? त अबू हुरैरा फरमायो त साईं मां राति पंहिंजी घरवारी सां सोबत कई हुयमि, राति मां पंहिंजी घरवारी सां सोबत, त अचानक मां ज़रूरी कंहिं कम खां पंहिंजे घर खां ॿाहिरि जीअं निकितुमि त पोइ मां तव्हांखे ॾिठुमि त पोइ हाणे तव्हां सां मिलां ऐं मां जनाबत में हुजां, हे मुंहिंजे अदब खां ऐं तक़वा खां बिल्कुलु ॻाल्हि ख़िलाफ़ु हुई। त नबी सां इन हालत में मुसाफ़ो कयां त मां जनाबत में हुजां। पोइ अल्लाह जे नबी फरमायो ए अबू हुरैरा, ॻाल्हि हिकिड़ी ज़हन में पंहिंजे में रखे छॾिजांइ, मोमिन कॾहिं बि पलीत न आहे थींदो। हा यादि रहे त मुस्लमान जेको आहे न ईमान वारो आहे, हालांकि ज़ाहिरी तौर में जनाबत पवंदी आहे न, तव्हां इबादत नथा करे सघो, नमाज़ न पढ़ंदो, क़ुर जी तिलावत न कंदो, बाक़ी इन में तव्हांजो पूरो जिस्म पलीत न आहे हूंदो। अल्लाह जे नबी फरमायो मोमिन ए अबू हुरैरा, मोमिन कॾहिं बि पलीत न आहे थींदो। हा जनाबत हिकिड़ो जेको तड़ आहे उहो बंदो लाहींदो, लाज़मी फौरी तौरु लाहींदो, उन हालत में का इबादत न थींदी, इहो हुकुम आहे। बाक़ी यादि रहणु खपे त मोमिन कॾहिं बि जेको आहे उहो पलीत न आहे थींदो।